वेलकम बैक नाज़रीन। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध के ॿोॾ मुतासिरनि के घरनि की तामीर के लिए फंड्स जारी करे छॾिया आहिनि। सिंध रिज़िलियंट कॉन्फ्रेंस दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी कंप्यूटर जो बटन दबाए ये फंड्स जारी किया आहिनि। कराची में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठि सिंध रिज़िलियंट कॉन्फ्रेंस इन वक्त जारी है। मुख़्तलिफ़ मुल्कनि जा एलची इन कॉन्फ्रेंस के खिताब कन पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध रिज़िलियंट कॉन्फ्रेंस के मौके ते कंप्यूटर जो बटन दबाए फंड्स जारी करे छॾिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह पंहिंजे खिताब दौरान चयो त फंड्स जारी थियण सां घरनि जी अदावत जे लाइ शुरूआती तौर 8 ज़िलनि में इहे फंड्स मुंतक़िल थी विया आहिनि। लाड़काणो, सखर, दादू, हैदराबाद, थट्टो, शहीद बेनज़ीराबाद, उमरकोट ऐं टंडो अलाया ज़िलनि ॾांहुं इहे फंड्स मुंतक़िल थी विया आहिनि। वॾे वज़ीर जो चवणो त मुतासिरनि खे हाणे खां 75,000 रुपयनि जी पहिरीं किस्त जारी थी वई है। सिंध में बरसातुनि ऐं ॿोॾ दौरान 21 लख खां वधीक कच्चा ऐं पक्का घर ढही पिया हुआ। सिंध के ॿोॾ मुतासिरनि जी वाहर के हवाले से कराची में सिंध रिज़िलियंट कॉन्फ्रेंस जारी है। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कंप्यूटर जो बटन दबाए ॿोॾ मुतासिरनि के घरनि की तामीर के लिए फंड्स जारी करे छॾिया आहिनि। मुख़्तलिफ़ मुल्कनि के नुमाइंदनि इन कॉन्फ्रेंस के खिताब किया है, जिनजो चवणु है त ॿोॾ सबब सब खां वधीक नुक़सान सिंध जो थियो है। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं मकानी इदारनि वारे सेक्रेटरी प्रोजेक्ट बाबत बिलावल भुट्टो ज़रदारी की ब्रीफिंग ॾिनी है। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे खिताब दौरान चयो त फंड्स जारी थियण सां घरनि जी अदावत के लिए शुरूआती तौर 8 ज़िलनि में फंड्स मुंतक़िल थी विया आहिनि। लाड़काणो, सखर, दादू, हैदराबाद, थट्टो, शहीद बेनज़ीराबाद, उमरकोट ऐं टंडो अलाया ज़िलनि ॾांहुं इहे फंड्स मुंतक़िल थी चुका आहिनि। सिंध रिज़िलियंट कॉन्फ्रेंस कराची में हलंदड़ है। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठि यह कॉन्फ्रेंस जारी है। UNDP जो एलची इन कॉन्फ्रेंस में मौजूद है। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जा एलची भी इन कॉन्फ्रेंस में मौजूद हैं। The Asian Infrastructure Investment Bank, the AIIB, Mr. Tahir Ali Sheikh, to please come and address this August gathering and tell us about his experience as they work in partnership with the government of Sindh.